أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها أما بعد मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु असां तव्हांजी ख़िदमत में हिकु अहिड़ी तारीख़ जे रोज़े जे बारे में ॿुधाईंदासीं जंहिं रोज़े जी फ़ज़ीलत 100 साल इबादत करण जे बराबरि आहे। सभ खां पहिरियां उहा तारीख़ 25 ज़िलक़ादा जी तारीख़ आहे। ज़िलक़ादा जी 25 जी तारीख़ 25 वारी राति ऐं 25 जो ॾींहुं हद खां वधीक मोहतरम मुअतबर फ़ज़ीलत ऐं शराफ़त वारी तारीख़ आहे। हिकु रिवायत में हसन बिन वशा ॿुधाइनि था पिया त आउं जॾहिं नंढो हुउसि पंहिंजे बाबे सां गॾु हज़रत इमाम अली रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में वियासीं। राति जी मानी इमाम अलैहिस्सलाम सां गॾु खाधीसीं। इमाम अलैहिस्सलाम जन फरमायो त अॼु 25 ज़िलक़ादा जी तारीख़ आहे। 25 ज़िलक़ादा जी तारीख़ में अल्लाह जो नबी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन पैदा थिया ऐं अल्लाह जो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम पैदा थिया। ऐं 25 ज़िलक़ादा जी तारीख़ में उहा तारीख़ आहे जंहिं तारीख़ ते खाने ख़ुदा काबतुल्लाह जे हेठां पाणी ते ज़मीन खे विछायो वियो। इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था त जेको बि शख़्स हिन तारीख़ ते रोज़ो रखे उन ॼण त 60 महीना रोज़ा रखिया। ॿी रिवायत में मिले थो त जेको बि शख़्स हिन तारीख़ ते राति जो जाॻे अल्लाह जी इबादत ऐं ज़िक्र करे ॾींहं जो रोज़ो रखे त उन जो रोज़ो 70 साल गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो। टीं रिवायत में मिले थो त मासूम फरमाइनि था त जेको बि शख़्स हिन राति खे अल्लाह जे लाइ अल्लाह जी इबादत लाइ ज़िक्र लाइ गुज़ारे ऐं हिन तारीख़ ते रोज़ो रखे त उन जो रोज़ो 100 साल इबादत जे बराबरि थी वेंदो ऐं उन शख़्स जे लाइ जेतिरी बि मख़लूक ज़मीन ऐं आसमान में रहे थी पई उन रोज़ेदार लाइ उहा मख़लूक इस्तग़फ़ार कंदी रहंदी। ही उहा मोतबर तारीख़ ऐं फ़ज़ीलत वारी तारीख़ आहे जंहिं में अल्लाह ताला जी ख़ासि रहमत नाज़िल थींदी आहे ऐं अल्लाह ताला जी रहमत पूरी इंसानियत में फैलिजी वेंदी आहे। लिहाज़ा दुआ आहे अल्लाह ताला हिन फ़ज़ीलत वारी तारीख़ में असांखे फ़ज़ीलत हासिलु करणु ऐं रोज़े रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उहो रोज़ो जेको 100 साल इबादत जे बराबरि आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।